अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे एक्टिव वॉइस, पैसिव वॉइस। एक्टिव वॉइस में पाण सब्जेक्ट जो ज़िक्र करे एक्शन जे बारे में ॿुधाईंदा आहियूं। एग्जांपल सां सम्झायां त शी ईट्स एप्पल। शी छा आहे सब्जेक्ट, ईट्स छा आहे वर्ब, एप्पल छा आहे ऑब्जेक्ट। शी कुक्स फूड। शी छा आहे सब्जेक्ट, कुक्स छा आहे वर्ब, फूड छा आहे ऑब्जेक्ट। पर जेका पैसिव वॉइस हूंदा आहिनि उन में पाण ऑब्जेक्ट खे इंपॉर्टेंस ॾींदा आहियूं, ऑब्जेक्ट ते ज़ोर ॾींदा आहियूं। सम्झो था, ऑब्जेक्ट जेका आहे उहो सब्जेक्ट जी जॻह ते इस्तेमालु थींदो आहे। ऑब्जेक्ट जॾहिं सब्जेक्ट थी वेंदो आहे त उन ते एक्शन कया वेंदा आहिनि, उहो पाण को एक्शन न कंदो आहे। इहो ई मां मिसाल सां सम्झायां। शी ईट्स फूड। हू खाधो खाईंदी आहे। शी छा आहे सब्जेक्ट, ईट्स छा आहे वर्ब, ऑब्जेक्ट छा आहे फूड। इन जो अगरि पैसिव वॉइस ठाहियूं त छा थींदो? फूड इज़ ईटन बाय हर। खाधो खायो वेंदो आहे। हाणे जेका फूड इज़ ईटन बाय हर लिखियल आहे न, पाण जॾहिं पढ़ंदा आहियूं लिखण में त बाय हर लिखियल ईंदो आहे, बट जॾहिं ॻाल्हाइण जी ॻाल्हि हूंदी आहे, जॾहिं एकेडमिक हूंदी आहे ॻाल्हि, तॾहिं त माण्हू हिते लिखंदो आहे त बाय हर, बाय हिम। पर जॾहिं पाण ॻाल्हाईंदा आहियूं उन में हर या बाय इहो यूज़ न थींदा आहिनि, त छा थींदो? खाधो खायो वेंदो आहे। हाणे हिन सेंटेंस में छा हुयो त जेका फूड आहे खाधो उहो सब्जेक्ट हुयो, ठीकु आहे। त छा आहे खाधो खायो वेंदो आहे, त उहो एक्शन पाण नथो करे, उन ते एक्शन थिए पियो, खाधो खायो वेंदो आहे। त इहो आहे। हाणे हिते लिखियल आहे हू खाधो ठाहींदी आहे। शी कुक्स फूड। हिते छा आहे उहो एक्शन करे पई, कमु थिए पियो, खाधो ठहे पियो। अगरि हिन जो पैसिव थींदो छा थींदो? खाधो ठहंदो आहे। फूड इज़ कुक्ड। हाणे हिन जुमिले में छा आहे त खाधे जे मथे एक्शन थिए पियो, खाधो जेका आहे उहो ठहे पियो, उहो पाण नथो ठहे, उनखे ठाहियो वञे पियो। त हिन जुमिले में छा आहे त जेका एक्शन करे पियो उन जी जॻह ते जेका एक्शन थिए पियो उनखे इंपॉर्टेंस ॾिनी वञे पई, त उहो छा थींदो? पैसिव वॉइस थींदो आहे। हिन जो फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस एनी टेंस प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट। पैसिव जे हर टेंस में वर्ब जी थर्ड फॉर्म इस्तेमालु थींदी आहे ऐं नेगेटिव इंटेरोगेटिव बि उन तरह थींदा आहिनि जीअं एक्टिव में हुया। त हाणे मां तव्हांखे ॿुधायां प्रेज़ेंट इंडेफिनिट जा पैसिव। हिन जो फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस इज़ एम आर प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। त जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी प्रेज़ेंट इंडेफिनिट जा ऑक्सिलरी वर्ब डू ऐं डज़ हूंदा आहिनि ऐं उन में एस ऐं ई एस बि लॻायो वेंदो आहे। पर इन जा पैसिव वॉइस ठाहिण लाइ पाण छा कंदासीं त डू ऐं डज़ खे हटाए उन जी जॻह इज़ एम आर जो इस्तेमालु कंदासीं, उनखे एज़ अ हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं। त इहो ई मां मिसालनि सां सम्झायां हिते। हू कार हलाईंदी आहे। शी ड्राइव्स अ कार। हिन जो पैसिव छा थींदो? कार इज़ ड्रिवन। कार हलाई वेंदी आहे। जॾहिं पाण इंग्लिश में लिखंदा आहियूं त बाय इस्तेमालु कंदा आहियूं, पर सिंधी में पाण छा चवंदासीं? कार हलाई वेंदी आहे। वरी मां हिकिड़ी मिसाल ॾियां। हू कमरो साफ़ कंदी आहे। शी क्लीन्स रूम। हिन जो पैसिव छा थींदो? रूम इज़ क्लीन्ड बाय हर। कमरो साफ़ कयो वेंदो आहे। पोइ हिते छा आहे? हू कंप्यूटर इस्तेमालु कंदो आहे। ही यूज़िस कंप्यूटर। हिन जो पैसिव छा थींदो? कंप्यूटर इस्तेमालु कयो वेंदो आहे। कंप्यूटर इज़ यूज़्ड। पोइ लिखियल आहे हू गाॾियूं विकिणंदा आहिनि। दे सेल कार्स। हिन जो छा थींदो? कार्स आर सोल्ड। हाणे मां तव्हांखे हिन जो इंटेरोगेटिव ॿुधायां। आर द कार्स सोल्ड? क्वेश्चन मार्क। छा गाॾियूं विकिणंदियूं आहिनि? कार्स आर नॉट सोल्ड। गाॾियूं न विकिणंदियूं आहिनि। गाॾियूं कोन विकिणंदियूं आहिनि। आर द कार्स नॉट सोल्ड? छा गाॾियूं कोन विकिणंदियूं आहिनि? जॾहिं पाण पास्ट इंडेफिनिट जा पैसिव वॉइस ठाहींदा आहियूं त पाण उन में डिड इस्तेमालु न कंदा आहियूं, उन जी जॻह ते वॉस इस्तेमालु कंदा आहियूं। सही। हाणे मां तव्हांखे इहो मिसालनि सम्झायां। हिते सेंटेंस लिखियल आहे मां कार हलाई। आई ड्रोव अ कार। हिन जो छा थींदो पैसिव? कार वॉज ड्रिवन। कार हलाई वई। फ्यूचर इंडेफिनिट में पाण विल बि इस्तेमालु कंदा आहियूं हेल्पिंग वर्ब जॻह ते पैसिव ठाहिण लाइ। त हिन जो हिते लिखियल आहे हू कमरे खे रंग कंदो। ही विल पेंट द रूम।
हिन जो पैसिव छा थींदो? रूम विल बी पेंटेड, कमरे में रंग थींदो। हू मूंखे दावत ॾींदो, ही विल इनवाइट मी। हिन जो पैसिव छा थींदो? आई विल बी इनवाइटेड, मूंखे दावत ॾिनी वेंदी। कंटिन्यूअस टेंसेस में पाण हेल्पिंग वर्ब सां गॾु बीइंग जो इस्तेमालु कंदासीं ऐं वर्ब जी जेका थर्ड फॉर्म आहे उहो इस्तेमालु कंदासीं। जीअं हिते लिखियलु आहे, सना बिरयानी ठाहे रही आहे, सना इज़ मेकिंग बिरयानी। हाणे मां तव्हांखे हिन जो प्रेज़ेंट कंटिन्यूअस ॿुधायां, बिरयानी ठहे रही आहे, बिरयानी इज़ बीइंग मेड। हिन जो पास्ट कंटिन्यूअस ॿुधायां त बिरयानी ठहे रही हुई, बिरयानी वॉज बीइंग मेड। हिन जो फ्यूचर कंटिन्यूअस ॿुधायां, बिरयानी ठहे रही हूंदी, बिरयानी विल बी बीइंग मेड। परफेक्ट टेंसेस जे पैसिव में पाण ऑक्सिलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब सां गॾु बीन जो इस्तेमालु कंदासीं ऐं वर्ब जी थर्ड फॉर्म जो इस्तेमालु थींदो आहे हिन में पैसिव ठाहिण लाइ। मां मिसालनि सां इहो सम्झायां तव्हांखे। त लिखियलु आहे, हिन मोबाइल ठीकु करे छॾियो आहे, ही हैज़ रिपेयर्ड द मोबाइल। हाणे हिन जो प्रेज़ेंट परफेक्ट छा थींदो पैसिव में? मोबाइल ठीकु थी चुको आहे, मोबाइल हैज़ बीन रिपेयर्ड, मोबाइल ठीकु थी चुको आहे। पास्ट परफेक्ट हिन जो छा थींदो? मोबाइल ठीकु थी चुको हुयो, मोबाइल हैड बीन रिपेयर्ड। फ्यूचर परफेक्ट हिन जो छा थींदो? मोबाइल ठीकु थी चुको हूंदो, मोबाइल विल हैव बीन रिपेयर्ड। परफेक्ट कंटिन्यूअस टेंसेस में पाण हैव बीन सां गॾु बीइंग जो इस्तेमालु कंदासीं सेंटेंस में, ठीकु आहे। हाणे इहो मां तव्हांखे मिसाल सां सम्झायां त हू 3 सालनि सां सोनिया खे पढ़ाए रही आहे, शी हैज़ बीन टीचिंग सोनिया फॉर 3 years। हिन जो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में छा थींदो? सोनिया खे 3 सालनि सां पढ़ायो वञे पियो, सोनिया हैज़ बीन टॉट फॉर 3 years। ऐं हिन जो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा थींदो? सोनिया खे 3 सालनि सां पढ़ायो वञी रहियो आहे, सोनिया हैज़ बीन टॉट फॉर 3 years। त इहो हुयो अॼु जो टॉपिक, एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस जो। हाणे सभु टेंसेस जा एक्टिव ऐं पैसिव वॉइस थी चुका आहिनि। त आई होप तव्हांखे हर शइ क्लियर हूंदी। ऐं बाक़ी जेका बि तव्हांखे क्वेश्चन्स आहिनि तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ अॼु जो टॉपिक थियो कंप्लीट हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।